ईरान जो मामलो वॾी डील ते ख़त्म थी वेंदो। असां ईरान सां मामलनि खे वॾी कामयाबी सां संभाले रहिया आहियूं। ॻाल्हियुनि में असांजी पोज़ीशन मज़बूत आहे। जंगबंदी ख़त्म थियण में थोरो वक़्तु रहिजी वियो आहे ऐं मां जंगबंदी में वधीक वाद नथो चाहियां। अमरीकी सदर ट्रंप जो डील थियण ताईं ईरान जी सामूंडी नाकाबंदी बरक़रार रखण जो ऐलान। चवे थो ईरान सां जेको मुआइदो करण वञी रहिया आहियूं उहो ओबामा जे जोहरी मुआइदे खां बहितर हूंदो। दुनिया फ़खुरु कंदी। अरबा ताईं डील न थी त जंग यकीनी आहे। पाकिस्तान अमेरिका के जंगबंदी में वाद की दरख्वास्त करे छॾी। इस्लामाबाद में अमरीकी नाज़मुल नेटली बेकर सां मुलाक़ात में नायब वज़ीर आज़म इसाक डार जंगबंदी में वाद की दरख्वास्त कई। इसाक डार जो चवणु आहे त थुरियूं जंगबंदी में वाद ते गौर कनि ऐं सफ़ारतकारी खे मौक़ो ॾियनि। खिते में अमन इस्तेहकाम जे लाइ असराइतो वसीलो ॻाल्हियूं ऐं सफ़ारतकारी आहे। अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर सुभाणे इस्लामाबाद में थियण जो इम्कान। अमरीकी मीडिया मूजिबि अमरीकी नायब सदर जेडी वैंस ऐं ईरानी वफ़द जी अॼु पाकिस्तान पहुचण जो इम्कान आहे। अमरीकी वफ़द में स्टीव विटकॉफ ऐं जेड कुशनर शामिल। ईरानी वफ़द में स्पीकर मोहम्मद बाकिर कालिबाफ ऐं परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची हूंदा। पाकिस्तानी इख़्तियारनि पारां राब्तनि खां पोइ ईरानी क़यादत अमरीका सां ॻाल्हियुनि जे लाइ राज़िपो ज़ाहिर कयो। ईरान ऐं अमरीका जे विच में जंगबंदी अॼु राति ख़त्म थी वेंदी। वज़ीर आज़म पाकिस्तान जी दरख्वास्त ते 15 ॾींहनि जी जंगबंदी ते इतफ़ाक़ कयो वियो हो। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर बाकिर कालिबाफ चयो आहे त ईरान धमकियुनि जे पाछे हेठि ॻाल्हियूं कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो। हुर्मज़ जी नाकाबंदी ऐं जंगबंदी जी भञकड़ी करे सदर ट्रंप पाण खे धोखे जो शिकार आहे ऐं सम्झे थो त हू ॻाल्हियुनि खे हथियार फिटा करण जी मेज़ में तब्दील कंदो या नई जंग जो जवाब पैदा कंदो। गुज़िरियल 2 हफ़्तनि दौरान ईरान पाण खे जंग जे मैदान जे लाइ तयारु कयो आहे। अमरीका सिलेंडर चाहे थो पर ईरानी क़ौम ताक़त अॻियां कंध नाहे झुकाईंदी। ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त ईरान जी अमरीका ते एतमाद न थियण सबबि तारीख़ी बदएतमादी आहे। अमरीकी इख़्तियारनि तरफ़ां गैर तामीरी ऐं तकरारी इशारा तलफ़ पैगाम ॾियनि था। बामाना ॻाल्हियुनि जो बुनियादु मुआइदो पूरो करण ते हूंदो आहे। पाक बहरिया मक़ामी सतह ते तयारु कयल हवा खां समुंड जी सतह ते हमलो कंदड़ क्रूज़ मिसाइल तैमूर जो कामयाबु तजुर्बो करे वरितो। ISPR मूजिबि क्रूज़ मिसाइल जो तजुर्बो पाक बहरिया जे समुंड में दुरुस्त निशानूं लॻाइण ऐं ऑपरेशनल तयारीअ जे अमली मुज़ाहिरो आहे। हवा मां समुंड ॾांहुं फायर कयल मिसाइल निहायत दुरुस्तगी सां पंहिंजे हदफ़ खे निशानो बणायो। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त कामयाबु तजुर्बे सां पाक बहरिया जे इन सलाहियत जी तस्दीक थिए थी त समुंड में टिके फ़ासिले ते मौजूदु हदफ़नि जी सुञाणप करे खेनि तबाह करे सघिजे थो। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, फील्ड मार्शल आसिम मुनीर, एयर चीफ ज़हीर अहमद बाबर सिद्धू ऐं नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ पारां साइंसदाननि ऐं इंजीनियरनि खे कामयाबु तजुर्बे ते वाधायूं पेश। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास। 140 अरब रुपयनि जे वफ़ाक़ी PSDB रिपोर्ट फोलियो जो जाइज़ो। वॾनि रोडनि मनसूबनि ते तेज़ीअ सां अमल जूं हिदायतूं। इजलास में रंडकुनि खे ख़त्म करे तरक़ियाती मनसूबा वक़्त सिर मुकमल करण जो हुकुम। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त माली साल 2026-27 जे लाइ नई तरक़ियाती हिकमत अमली ऐं कनेक्टिविटी मनसूबनि खे क़तई शिकल ॾिनी वञे। वॾे वज़ीर हिदायत कई त सुई गैस पाइपलाइननि ऐं बिजली जे थंभनि जी मुंतक़ली तेज़ कई वञे। IMF 1 अरब 20 करोड़ डॉलर जी ईंदड़ क़िस्त जी मंज़ूरी जे लाइ पाकिस्तान ते 11 नवां शर्त लागू करे छॾिया। जुलाई खां गैस जी क़ीमतुनि में हर 6 महीननि खां पोइ ऐं ईंदड़ साल जनवरी खां सालियानी बुनियादनि ते बिजलीअ जे अघनि में फेरफार ते हुकूमत इतफ़ाक़ कयो आहे। बिजली ऐं गैस जे अघनि में वाध अणटण हूंदी। सरकारी इदारनि खे अरबे रुपयनि जा ठीका बिना मुक़ाबले ॾियण में हासिल तरजीह ख़त्म करण जे लाइ नेपरा क़ाइदनि में तरमीम करणी पवंदी। ख़ुसूसी इक़्तिसादी ज़ोन्स जे माली सहूलियतुनि खे मरहलेवार ख़त्म कयो वेंदो। उहे क़दम फाइनेंस बिल 2026 तहत खया वेंदा। IMF एग्ज़ीक्यूटिव बोर्ड ईंदड़ महीने क़िस्त जी मंज़ूरी ते गौर कंदो।
सऊदी अरब पारां स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खे वधीक $1 अरब मिली विया। सऊदी अरब तरफ़ां 15 अप्रैल ते $2 अरब मिलिया हुआ। स्टेट बैंक जो चवणु आहे त सऊदी अरब खां पाकिस्तान खे वधीक $1 अरब मिली विया आहिनि। कणक जे विकिरे जी हद ख़त्म करणु अहम ऐं तारीख़ी फ़ैसिलो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त फ़ी एकड़ ते 5 बोरियुनि जी शर्त ख़त्म करणु इंतिहाई अहम ऐं तारीख़ी फ़ैसिलो आहे। सिंध हुकूमत जे फ़ैसिले सां नंढनि आबादकारनि खे सिधो फ़ाइदो मिलंदो। फ़ैसिले सां हारी बिना रंडक पंहिंजे पैदावार सरकारी ख़रीदारी मर्कज़नि ते विकिरो करे सघंदा। हारियुनि जी आमदनी में बहितरी ईंदी। इमदादी क़ीमत $3,500 फ़ी मण मुक़ररु करणु ऐं 10 लख मेट्रिक टन ख़रीदारी जो हदफ़ रखणु हारी दोस्त पॉलिसी आहे। आबादकारनि खे हिकु ॾींहुं अंदरि अदायगियूं करणु शफ़ाफ़ियत ऐं कारकर्दगी जो बहितरीनु मिसाल आहे। हैदराबाद में तेज़ रफ़्तार वीको गाड़ी रोड भरिसां बीहंदड़ माण्हुनि मथां चढ़ी वई। हादसे में 2 ॼणा राहुल ऐं अहसन चिबाड़ जी फौत। 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रेस्क्यू अमले फौतुनि जा मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो। ड्राइवर फ़रार। रिपड़ी जे ॻोठ सोहराब गोराई वासी 2 भाइर वाह में विझंदे ॿुॾी फौत। 10 वरनि जो उज़ेर ऐं 12 वरनि जो अब्दुल गफ़ार अव्वल वाह में पेर तिरकण सबबि ॿुॾी विया। ॻोल्हा खां पोइ गिम्स अस्पताल मुंतक़िल। डॉक्टरनि पारां ॿारनि जे फौत थियण जी तस्दीक। कराची में शारा फैसल मेट्रोपोल भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में बदीन वासी डॉक्टर क़त्ल। DIG ॾखण जो चवणु आहे त डॉक्टर रक्षा में पंहिंजी घरवारी सां गॾु वञी रहियो हो। हथियारबंद कार में आया ऐं फायरिंग करे फ़रार थी विया। जवाबदार ज़ाल मुड़ुस जो पीछो करे रहिया हुआ। डॉक्टर सारंग गुलिस्तान जोहर में ख़ानगी अस्पताल में नौकरी कंदो हुयो। मेरापुर भरिसां पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे मारण जी दावा। पुलिस मूजिबि गोदो शाख लिंक रोड वटि पुलिस जो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थियो। फायरिंग जी ॾेवट में अबड़ा वासी मुनवर उर्फ़ मुनवर मशहूरी मारिजी वियो। संदसि कब्ज़े मां हथियार हथ कयो वियो। जवाबदार ख़िलाफ़ 12 खां वधीक संगीन नोयत जा केस दाख़िल आहिनि। सुल्तानपुर भरिसां ओरड़ी सबबि ॿारड़ी फौत थी वई। दरगाह हालजवी शरीफ वासी मियां मोहम्मद तौफ़ीक़ अंधड़ जी 4 वरनि जी ॿारड़ी धीअ बेनज़ीर सखर जी ख़ानगी अस्पताल में दम ॾिनो। उस्मान शाहपुरी में उमर सांद पुलिस ख़िलाफ़ ॻोठाणनि जो धरणो। रोड ब्लॉक ॻोठ शहदाद बलोच वासिन टर्रो आदम रोड ते धरणो खणी ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। गाॾियुनि जूं कतारूं बीहजी वियूं। ॻोठाणनि जो चवणु आहे त हफ़्तो अॻु बकरियूं ऐं सोलर प्लेटूं चोरी थियूं। पुलिस हिन महिल ताईं चोर गिरफ़्तार नाहिनि कया। ऐं उमरकोट जे जीवन कालोनी वासी मेघवाड़ बिरादरी जे माण्हुनि जो बासरनि ख़िलाफ़ एहतिजाज। औरतुनि ऐं मर्दनि प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाज करे नारेबाज़ी कई। संदन चवणु आहे त ॿारनि जी ॻाल्हि ते हमिलो करे माउ ऐं मासूम धीअ ते तशदुद करे रतो रत करे छॾियो। साथ ॾियण ते नेक मर्द ऐं उन जे पुटनि ऐं ज़ख़्मी औरत जे मुड़ुस ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे।